बाबा हे वठ गोरियूं खा तो सुर घट थे। धीअ ये टिकियूं फिकूं त असर कोन कंदियूं। जॾहिं अमुर अलाह जो थींदो त अलाह कंदो भलाई थींदी। हेॾे ता तूं न्याणी आहीं, अॼु त दुआ कर अलाह छुटकारो ॾींदो। हाँ बाबा सही तो चई, पर पाण खे हीलो त करणो पवंदो न। केस ताईं गोडो ॿधी घर में वेही रहंदे। मार पवे इन सोढे खे। इन सोढे मूंसां कहिड़ो मेल करे छॾियो। हे ॾिस त धीअ सूर में बसो वेठो आहियां। बाबा सोडे जो इन में कहिड़ो डो? गामू फेरी खाई धक घुसायो तो वो धक तोखे लगी वियो। इहा मुसीबत मुंहिंजे क़िस्मत में लिखियल हुई, तॾहिं फिरी घिरी अची मुंहिंजी गीचीअ में पई। परेशान थी वई आहियां ॾाढी। ॿुधो अलाए किथे आहे छोरो। ॿुध तव्हां मुंहिंजे गामण खे ॾिठो आहे? सुबुह खां वियल आहे, सिज अची लथो आहे, अञा ख़बर ई कान्हे किथे आहे। अड़े फापुल, इहो नथी सोचे त इहो गामू को ॿारड़ो आहे छा जो जंहिंजे लाइ अची हाणे परेशान थी आहे। असां पंहिंजे सूर में मरूं था, तोखे वरी अची गामूअ जी लॻी आहे। अड़े हाय तुंहिंजी त ॻाल्हियूं ई पंहिंजियूं आहिनि। औलाद भले वॾी थी वञे, अछी ॾाढ़ी अची वञेसि, पोइ बि माउ जे लाइ हू नंढिड़ो ई हूंदो आहे। तव्हांखे कल्ह ई कान्हे तव्हां गामण जे लाइ केॾी परेशान हूंदी आहियां। सॼो ॾींहुं पई उन लाइ सोचंदी आहियां, मुंहिंजो बोझ बचो अलाए किथे हूंदो। इहा ॻाल्हि न कर माई, गामू ऐं अधु चयो। पंहिंजो कमु पवण ते न त एॾो माहिर थी वेंदो आहे जो तव्हांजो अकुल बि जवाबु ॾेई वञे। अधु चरो ऐं बोगले हुजण जो मिड़ेई नाटक कंदो आहे इहो गामू। अरे बस कर हाणे, मां तुंहिंजे अंदर जे बोझ खां चङी तरह वाक़िफ़ आहियां। अरे ॻाल्हि त ॿुध, मूं तोखां गवाही पुछी त मुंहिंजो गामण कीअं आहे, कहिड़ो आहे, छो आहे, विच में टिपको ज़रूर ॾींदी आहे। हली आहे वीचारी गामण जे लाइ ॻाल्हाइण। अरे हाणे बस कयो ॿई ॼणियूं। फापुल तूं वञ पंहिंजे पुट खे वञी ॻोल्ह। किथे न किथे छोरो हूंदो, मिली वेंदुई। ॾिस त लही वियो आहे, अञा वरी कहिड़ा वञी थिका खावां। अबा अरे अरे तक तो लगे। ओ अम्मा अबा गुड्डी चल। अबा अबा ना ना ओ अबा। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।